नवाज न्यूज़ में भली कार और यहाँ संझा सैयद अल्लाह से हेडलाइन तरफ। वफाकी हुकूमत जाली खबरों की रोकथाम लाइ ऑर्डिनेंस जारी कर छो। जाली खबर ॾियण ते 5 सालन ताईं सज़ा ॾिनी वेंदी ऐं जवाबदार जी ज़मानत बि न थी सघंदी। कानून वारे वज़ीर बैरिस्टर फ़ारूक नसीम जो चवणु आहे त इलेक्शन जो ऑर्डिनेंस जारी थी वियो आहे। इलेक्शन एक्ट में तरमीम तहत का बि चूंड मुहिम हलाए सघिजे थी। पेका वारे कानून जी ड्राफ्टिंग हिन कई आहे। जाली खबरों की रोकथाम लाइ ही कानून ज़रूरी हो। कूड़ी खबर मुआशरे के नुक़सान पहुंचाए थी। मुआशरे जो बुनियाद कूड़ ते रखियो वञे त उहो छा थींदो। जाली खबर ते 3 सालन बदिरां 5 सालन जी सज़ा मिली सघंदी ऐं ज़मानत बि न थींदी। फेक न्यूज़ ते 6 महीननि अंदरि फ़ैसिलो कयो वेंदो। 6 महीननि अंदरि फ़ैसिलो नथो थिए त हाई कोर्ट लाॻापियल जज खां पुछंदी। वज़ीर आज़म इमरान खान खिलाफ अपोजिशन की बेतमादी वारो मामलो। ज़रियन मूजिब PDM के सरबराह मौलाना फज़ल रहमान ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी विच में मुलाक़ात तय थी वई। आसिफ अली ज़रदारी सुभाणे मौलाना फज़ल रहमान सां संदसि रिहाइश गाह ते मुलाक़ात कंदो। आसिफ अली ज़रदारी जे मान में डिनर तक़रीब रिथियल। मुलाक़ात में सियासी सूरत हाल, बेतमादी वारी रिथ ऐं हुकूमती इतिहादनि सां राब्तनि बाबति मुशावरत कई वेंदी। लॉन्ग मार्च न्यासी हुकूमत जे ताबूत में आखिरी को साबित थींदो। वफ़ाक मुल्क में हथाथू महांगाई करे आवाम खां जीअण जो हक़ छॾियो आहे। सिंध में को बि गवर्नर राज न लहंदो। अहिड़ियूं ॻाल्हियूं अहमकनि जी दुनिया में ढंग था। 18 तरमीम में सूबनि खे रॉयल्टी मिलण जा हक़ हासिल आहिनि, पर वफ़ाक उन जी भनकड़ी कंदे हक़ गज़ब करे रहियो आहे, जंहिं लाइ कानूनी जंग विढ़ंदासीं। वॾे वज़ीर सरदारी शाजू कंबर विडियो ख़ैबर जुज़ो में PTMPA गवर इसरान सवाले जे लाॾाणे ते उज़र ख़्वाही बाद मीडिया सां ॻाल्हियूं। पूरी क़ौम क्रिकेट की बहाली ते जश्न मल्हाए रही आहे, पर ऑपोजिशन के पेट में सूर थी रहियो आहे। वफ़ाकी वज़ीर फवाद चौधरी ट्वीट चवे थो ऑपोजिशन उन वक़्त रावलपिंडी में किराए जो शो करणु चाहे थी जॾहिं उते टेस्ट शुरू थियण वारी आहे।